शाह सां पसंद जो परणो कंदड़ मुक़दस शाह जो बयान बि सोशल मीडिया ते वायरल थियो आहे। आगाह कयो अमांखे त मुक़दस शाह जो पंहिंजे बयान में चवणु आहे त शफ़क़त शाह वापसि कराए भेण हवाले कयो, बाद में भेण ऐं ॿिया घर भाती शादी जे वाइदे तां फिरी विया हुआ। मुक़दस शाह इहो बि चयो त कंबर शाह सां पसंद जो परणो कयो आहे, असांखे कुझु बि थियो त ज़िम्मेवार मुंहिंजा घर भाती हूंदा। मुक़दस शाह इहो बि चयो आहे पंहिंजे वीडियो बयान में त वालिद लिखाए वरितो हो त राणीपुर दरगाह सां मुंहिंजो को तालुक़ न रहंदो। इन मामले जा वधीक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ इन जा वधीक तफ़सील बि मालूम कंदासीं, पर पहिरियां अमांखे मुक़दस शाह तरफ़ां जेको वीडियो बयान जारी कयो वियो आहे सोशल मीडिया ते उहो ॾेखारियो। अम्मी बि मर्ज़ी सां शादी कई आहे ऐं हिननि मूंसां काई बि ज़ोर ज़बरदस्ती न ई कई ऐं न ई अदा साईं खे काई ॻाल्हि ख़बर हुई हिन ॻाल्हि जी। अदा आवाज़ सां शादी त हिन ॻाल्हि जी त मां हिन सां गॾु अचां थी आहे। जेको बि मां हिननि खे पाण चयो मैसेज करे त जेको आहे मूंखे वठी वञो। हिननि मूंसां काई ज़बरदस्ती न कई। मुंहिंजे घर में सभिनि खे ख़बर हुई हिन ॻाल्हि जी त जेको आहे मां हिन खे पसंदि कंदी आहियां, पर वरी बि जेको आहे चाचा अबल बिना ते उन्हनि जो जेको ज़ोर हुयो त थिए त बसि हिते ई थिए, पर मां न पई चाहियां मुंहिंजो हिते थिए। अम्मी बि ज़िद हूंदी हिते ई थिए। मुंहिंजी भेण आई हिते चाचा शफ़क़त शाह जे घर, मूंखे वठी वई, क़ुर ते हथु रखी त जेको आहे मुंहिंजो वाइदो आहे मूंसां गॾु हल, मां तुंहिंजो निकाह हिते ई कराईंदमि। बाबा बि इहो चयो आहे त मां तुंहिंजो हिते ई कराईंदमि, बसि हल असां गॾु। मां होॾे वियमि, उते वरी फिरी वई मुंहिंजी उहा ई भेण, हुन मूंखे चयो त वापसि तूं कराची वञ। त उन्हनि जॾहिं मूंखां कागज़नि ते साइन करायो आहे, उन्हनि ते मुंहिंजो कंहिं राणीपुर जी दरगाह सां वास्तो न आहे त मुंहिंजो हाणे उन शइ मां ख़तमु कयो। बाक़ी मुंहिंजो जो निकाह थी वियो आहे, जे हिननि खे कुझु कयनि या मूंखे कुझु कयनि त पोइ कानूनी तरीक़े सां ज़िमेदार पाण ज़िमेदार आहियूं सभई जेको थियो। बाक़ी मुंहिंजो हाणे कंहिंसां बि न मुंहिंजे बाबा सां वास्तो आहे न मुंहिंजो इन ई मामले जा कुझु वधीक तफ़सील मालूम कयूं था गंबट मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर हफ़ीज़ मंगी खां। हफ़ीज़, आगाह कजो गंबट में पीर सैयद शफ़क़त शाह ते हमिलो बि थियो हो। कंबर शाह सां पसंद जो परणो कंदड़ नारी मुक़दस शाह तरफ़ां इहो वीडियो बयान बि जारी कयो वियो आहे। मामिलो आहे छा, नारी जो छा मौक़िफ़ आहे, इन बाबति बि आगाह कजो। जी, 5 ॾींहं अॻु गंबड़ जे पीर सैयद शफ़क़त हुसैन शाह जिलानी ते राणीपुर जे पीर अहमद अली शाह पुट, घरवारी ऐं धीअ हमिलो करे तशदुद कयो हुयो ऐं चाकुनि जा वार कया हुआ, जंहिं सबबु सख़्तु ज़ख़्मी थी पियो हो, जंहिंजो गंबड़ थाणे ते जेको आहे उहो केस बि दाख़िल कयो वियो हो, पर हिन वक़्तु जवाबदार जेके आहिनि उहे गिरफ़्तार न आहिनि थी सघिया। अॼु 5 ॾींहं जेका सैयद अहमद अली शाह जी न्याणी आहे सैयदा मुक़दस शाह जिलानी पीर ऑफ राणीपुर जेका आहे, उन अॼु हिकिड़ो वीडियो बयान जारी कयो आहे त कंबर अली शाह जिलानी सां जेको आहे पसंदि जो परणो कयो आहे कराची में। जॾहिं त जेका मुंहिंजा पीउ ऐं माउ आहिनि उन्हनि मूंखे सैयद शफ़क़त हुसैन शाह जे केरु पाण वटि घुरायो हुयो, वरी मूंखे वापसि जेको आहे उन वटि छॾे आया। उन खां बाद में सैयद शफ़क़त हुसैन शाह ते जेको आहे उहो तशदुद कयो और उन सां विड़िया ऐं हिन वक़्तु जेकॾहिं उहे जेकॾहिं मूंखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जेकॾहिं मुंहिंजे मुड़ुस खे या मूंखे कुझु बि थियो त उनजा ज़िम्मेवार मुंहिंजा पीउ माउ हूंदा, या मां पंहिंजे पीउ माउ जे ख़िलाफ़ु जेका कानूनी क़दम आहे, कानूनी चारा जोरी आहे, उहा बि जेका आहे आउं कंदसि। हिन इहो मुतालबो कयो आहे त असांखे तहफ़ुज़ न वञे, जेकॾहिं कुझु बि थियो त। हफ़ीज़ मंगी